अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। लाहौर में तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान दहशतगर्दी तौर अदालत में संदसि घर जा सर्च वारंट रद्द करण की अपील कई है। इमरान खान दरख्वास्त में कमिश्नर लाहौर, डीसी लाहौर ऐं ॿियनि खे धुर बणायो आहे। MQM पाकिस्तान के अॻवान मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त कराची की आबादी सिंध की कुल आबादी का 50 सैकड़ों वधीक आहे। कराची में मसइलनि जो वॾो सबब सिंध हुकूमत आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ के अॻवाननि तरफ़ां पार्टी छॾण जो सिलसिलो जारी। PTI सिंध के सदर अली ज़ैदी ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर खसरो बख्तियार बि तहरीक इंसाफ के अलविदा करे छॾियो। न्यू सैदाबाद में हथियारबंदनि गोलियूं हणी स्कूल वेंदड़ उस्ताद अल्हा रखियो ॾाहिरी खे क़त्ल करण बाद कुहाड़नि सां धड़ सीसीअ खां धार करे छॾियो। वारसनि तरफ़ां लाश रखी धरणो हयो वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।